का वफ़ा बरोई साईं अवां लिखियो जवानी जा ॾींहड़ा गुज़ारियूं पिया अञा जवानी जा ॾींहड़ा गुज़ारियूं पिया अञा ज़िंदगी जो सफ़र काटियूं पिया अञा रढ़ंदा था हलूं सच चवंदा था हलूं जीअण जो हुनर सेखारियूं पिया अञा गुलनि जी ख़ुशबू जो अहसासु उन्हनि खे यादि ॾियारियूं पिया अञा हिन ज़िंदगीअ जे सोनेरी सूंहं खे बेसहारनि लाइ जीआरियूं पिया अञा सचाईअ सां सलाहुद्दीन जो दामन पकड़े पोइते वफ़ा उन्हनि खे हटायूं पिया अञा। अॼु मुंहिंजे प्यारे भाउ समाजी अॻवान साफ़ी हक़ सच जो अलमबरदार सोशल मीडिया रिपोर्टर निज़ामुद्दीन बिरोही जी सालगिरह आहे। संदन जनम ॾींहं ते खोड़ सारियूं मुबारकूं अर्पियां थो। शाल ज़िंदगीअ में हमेशह ताज़गी जो अहसासु ॾियारींदड़ ताज़नि गुलाबनि जे पनखिड़ियुनि जियां बहकंदो रहे ऐं हमेशह आबाद रहे। आमीन ऐं अदा साईं अव्हां जूं मोहबतूं ऐं अव्हां जूं इहे दिली दुआऊं ऐं नेक तमन्नाऊं निज़ामुद्दीन बिरोही ताईं पहुची चुकियूं। अव्हां जूं खोड़ सारियूं मोहबतूं वफ़ा बिरोही साईं ऐं असां बि उनखे उनजे जनम ॾिण ते खोड़ सारियूं दुआऊं ऐं मुबारकूं पेश कयूं।